अस्सलाम वालेकुम। सुपर 30 से गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। हाज़िर आहिनि हिन वक़्त जूं सुपर 30 न्यूज़। कराची में रेंजर्स पारां कस्टम इंटेलिजेंस ऐं पुलिस सां गॾु ॻुझे इतला ते यूसुफ ॻोठ बस टर्मिनल ते कार्रवाई कई वई। इसहाक तरकी जी रिपोर्ट मूजिबि कार्रवाई दौरान 14 ट्रकुनि में लोड थियल स्मगलिंग जो सामान हथ कयो वियो। तर्जमान मूजिबि बरामद थियल सामान में इम्पोर्टेड आइटम्स, सिगरेट, सोपारियूं ऐं इलेक्ट्रिक शयुनि समेत घर में इस्तेमाल थींदड़ सामान शामिल आहे। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जी सदारत हेठि सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जो इजलास कोठायो वियो। बशीर मीर जज जी रिपोर्ट मूजिबि इजलास में मेयर कराची मुर्तज़ा वहाब खे 12 रबी लेवल जे मौक़े ते सफ़ाई सुथराई बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में MD सिंध सॉलिड वेस्ट बोर्ड इम्तियाज़ शाह ऐं ज़िलई ऑफिसरनि शिरकत कई। बिन कासिम भरिसां बिन कासिम जे शाह लतीफ़ टाउन में घर मां फुर दौरान पुलिस जे पहुचण ते 2 फोरू मारिजी विया। हिकु ज़ख़्मी हालत में फरार थी वियो। सजाद छजड़ो जी रिपोर्ट मूजिबि पुलिस ॿुधायो त जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 मोटरसाइकिलूं ऐं हथियार हथ कया विया आहिनि। दोदापुर भरिसां सालार शाख जे लुंडी माइनर मां शिकारपुर वासी पीरसन जो लाश हथायो। मुख़्तियार ॾाहाणी जी रिपोर्ट मूजिबि इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो, जंहिं बाद मढ़ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस ॿुधायो त फ़ौतीअ जी सुञाणप शिकारपुर जे शेख मोहल्ले वासी अब्दुल जब्बार शेख तौर थी आहे। बाहू खोसो भरिसां ॻोठ वाहिद बख़्श जखराणी में 3 वरियनि जो नीगर तलाउ में ॿुॾी फोत थी वियो। शुएब अली बेहराणी जी रिपोर्ट मूजिबि नीगर आसिफ पुट जुमा ख़ान मरहटियो घर भरिसां पाणी जे तलाउ में ॿुॾी फोत थी वियो। नीगर जो मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो। उमरकोट अदालत जे हुकुम ते कुनरी पुलिस सिरनि जे भट्टे ते छापो हणी बांदी बणायल 19 मज़दूरनि खे बाज़ियाब कराए वरितो। सुहेल कुंभर जी रिपोर्ट मूजिबि पुलिस ॿुधायो त कुनरी वेझो नूरुद्दीन पठाण जे सिरनि जे भट्टे ते छापो हणी मज़दूर बाज़ियाब कराया विया। मज़दूरनि जो चवणु हो त सिरनि जे भट्टे ते मज़दूरी कंदा आहियूं, भट्टे मालिक हिसाब किताब न कंदो हुयो। अदालत मज़दूरनि जा बयान ॿुधण बाद खेनि मर्ज़ीअ मूजिबि ज़िंदगी गुज़ारण जो हुकुम ॾेई छॾियो। सखर भरिसां डेहालग रोड हादसे में ज़ख़्मी थियल क्लीनर फोत थी वियो, जंहिं बाद फोतियुनि जो अंग वधी ॿथी वियो। अब्दुल गफ़ूर शेख जी रिपोर्ट मूजिबि शिकारपुर रोड ते कोच ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर सबबि ज़ख़्मी थियल जान में गल दम ॾेई छॾियो। वाज़े रहे त गुज़िरियल राति कोच ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर सबबि हिकु ॼणो फोत ऐं 13 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया हुया। फोतीअ जो मढ़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। ठुल में फोरन हथां क़त्ल थियल दुकानदार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं शहरनि पारां 8 ॾींहं बि धरणो जारी आहे। सब्ज़ी मार्केट यूनियन पारां सब्ज़ी मार्केट मां एहतिजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त IG सिंध पारां वाक़े जो नोटिस वठी मक़तूल जे जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। राउंती में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल सर्च ऑपरेशन दौरान हथियार ऐं पाकिस्तानी करंसी हथ करे वरिती आहे। अली बख़्श मीराणी जी रिपोर्ट मूजिबि रेंजर्स ऐं पुलिस घर घर तलाशीअ दौरान वॾी तादाद में गैर क़ानूनी हथियार हथ करे वरिता आहिनि। कार्रवाईअ दौरान 2 ॼणनि अली गोहर ऐं अकबर चाचड़ खे गिरफ़्तार कयो वियो। गंबट में 8 ॾींहं अॻु गिम्स अस्पताल भरिसां अणसुञातल नौजवान जो हथ ऐं लाश जी सुञाणप मोहबत देरो वासी मलूक जतोय तौर थी वई आहे। अजीब लाखो जी रिपोर्ट मूजिबि नौजवान खे कुझु ॾींहं अॻु गंबट सिटी अस्पताल मां मोबाइल फोन चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। वाक़े जा फुटेजिस हथ कया विया आहिनि। 8 ॾींहं अॻु मलूक जतोय जो लाश रोहड़ी केनाल भरिसां हथ आयो। वारसनि पारां पुलिस ते चोरी हेठि गिरफ़्तार कयल नौजवान खे क़त्ल करण जो इल्ज़ाम मणे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। जामशोरे में लम्स जे सर्जन प्रोफेसर डॉक्टर पीरन मेमण जे घर लॻल धाड़े में संदसि मुलाज़िम मुलविस निकितो। रहीम बख़्श बलोच जी रिपोर्ट मूजिबि पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार धाड़े जो एतिराफ़ कयो आहे। जवाबदार ॿुधाए त मांडड़ी हलाईंदड़ दोस्त सां गॾिजी वारदात जी रिथाबंदी कई। वाज़े रहे त गुज़िरियल राति डॉक्टर जी घरवारी ऐं मुलाज़िम खे यरकमाल बणाए घर में धाड़ो हयो वियो हो। कोट लालू में जाज रेगुलेटर वासी माज़ूर शख़्स बीमारी ऐं गुरबत खां तंग थी पंहिंजो गलो कपे छॾियो। रिपोर्ट मूजिबि 40 वरहनि जे मोहम्मद सालेह ख़ासकेली गुरबत खां तंग थी छुरीअ सां मुबैना तौर पंहिंजो गलो कपे छॾियो। नौजवान खे घंटे जोगी हालत में नाफ़िया अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।
रानीपुर भरसा गोठ केसर शाहानी ते पुलिस ऐं रेंजर्स की कार्रवाई दौरान 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। गुल हसन जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधाए त रेंजर्स सां गॾिजी गोठ ते चढ़ाई करे घर घर तलाशी वठण बाद घुर्बल जाबदार मिठल ऐं नूरल शाहानी खे गिरफ़्तार कयो आहे। संदन ख़िलाफ़ जाबदार मथां क़बाइली झेड़नि जे केसनि समेत ॿिया मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। लालू रैंक भरसा गोठ खंडू दुरल खोसो जे रहवासियुनि जो बासरनि जी मुबैना ज़ियातुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। राणो खान मुगेरी जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरनि जो चवणु हो त समा बिरादरीअ जा माण्हू हथियारनि जे ज़ोर ते ज़मीनुनि ते कब्ज़ो करे छॾियो। IG सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि पारां नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जरवार भरसां यारू लुंड में नौजवान इतिहाद जे सॾ ते रहवासियुनि पारां महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़ुल्फ़कार अली गबोल जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरनि जो चवणु हो त वधंदड़ महांगाई सबबि ग़रीब तबिके जो जीअण इंतिहाई ॾुखियो थी वियो आहे। आला इख़्तियारनि पारां महांगाई ते ज़ाब्तो आणे ग़रीब तबिके खे पेश ईंदड़ परेशानियुनि खां आजियो कयो वञे। पंगु बीहण भरसां पकाचांग में अणॼातल शख़्स पारां माखी लाहींदे पोरियत त मिठू माड़ीचो जे घर खे बाहि लॻी वई। मीर हसन बेहण जी रिपोर्ट मूजिब शहरनि ऐं फायर ब्रिगेड अमले बाहि ते ज़ाब्तो आणे पोरियत जे घर खे सड़ण खां बचायो। कोटड़ी में ॾींहों ॾींहुं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ शहरनि पारां पाणीअ सां मानी खाई एहतजाज कयो वियो। एजाज़ मुग़ल जी रिपोर्ट मूजिब इशफ़ाक़ विरोही ऐं ॿियनि जी अॻवानी जो चवणु हुयो त महांगाई सबबि ग़रीब माण्हू 2 वेलनि जी मानी लाइ बि परेशान थी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त हथरादू पैदा कयल महांगाई ते फौरी तौर ज़ाब्तो आणे ग़रीब माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। झुॾे में अणॼातल जावदारनि पोरियत जे केबिन खे बाहि ॾेई साड़े छॾियो। सामान सड़ी रख पोरियत पारां वाहुर करण जो मुतालबो कयो वियो। मोहम्मद हसन कच्छी जी रिपोर्ट मूजिब पोरियत पीर बख़्श ॿुधायो त हू ग़रीब आहे। कर्ज़ खणी केबिन लॻाई जंहिंखे बि साड़ियो वियो। मक़ामी इंतिज़ामिया पारां वाहुर करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। उस्मान शाहुड़ी में उमर सांद पुलिस कार्रवाई दौरान जवाबदार अब्दुल रऊफ़ खानज़ादा खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े में मेन पुड़ियूं हथ कयूं वयूं आहिनि। नबी बख़्श ख़ासकेले जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहिनि। गिरफ़्तार जाबदार खे लाकअप कयो वियो आहे। नगर पार्कर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाए माल में बीमारियूं पकड़जण सबबि मालबंद परेशानी जो शिकार थी विया आहिनि। जावेद अयाज़ ख़ासकेले जी रिपोर्ट मूजिब ॻोठ भगोजी ढाणी वेझो ढाणी रामसर ऐं रंतियारी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में चौपाए माल में माता जी बीमारी वबाई सूरत इख़्तियार करे वई आहे, जंहिं सबबि चौपाए माल हलण फिरण खां लाचार बणियल आहे। लायो स्टॉक खाते पारां हंगामी बुनियादनि ते वाहर करे चौपायो माल खे मरण खां बचाए वञे। नशरो फेरोज़ शहर ऐं भर पासे में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में शहरनि पारां रैली कढी वई। अख्तर चांडियो जी रिपोर्ट मूजिब ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां शहर में नात ख़्वाननि जूं महफ़िलूं बि मुनक़िद कयूं वयूं। शहरनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो पियो वञे। चोटियारियूं में सिंधी लोक अदब सुघड़ाइप में मुनफरिद अंदाज़ रखंदड़ सांगड़ वासी नामियारो सुघड़ सूफ़ी सिद्दीक़ बुगटी लाॾाणो करे वियो। हयात ख़ासकेले जी रिपोर्ट मूजिब सिंध जो नाले वारो सुघड़ सूफ़ी सिद्दीक़ बुगटी 75 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। संदसि मण आबाणे क़ब्रस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। संदसि विछोड़े ते चाहींदड़नि पारां ॾुख जो इज़हार कयो। टंडेजाम में ऑयल फील्ड जे इस्तेमाल हेठि ईंदड़ ज़मींदारनि ऐं आबादगारनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद खान जमाली जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त किनर ऑयल फील्ड असां जूं ज़रई ज़मीनूं पंहिंजे इस्तेमाल हेठि आणे रही आहे। ज़मीनुनि जो मुआवज़ो बि न पियो ॾिनो वञे। आला इख़्तियारनि पारां नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मेहरापुर जे गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। काज़ी अयाज़ आलम जी रिपोर्ट मूजिब तक़रीब में रीजनल डायरेक्टर कॉलेज शहीद बेनज़ीराबाद शाहिदा ताज अबड़ो ख़ासि महिमान तौर शिरकत कई। अॻवाननि जो चवणु हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी सॼी इंसान ज़ात लाइ हिकु आला मिसाल आहे। संदसि भाईवारी करे हक़ीक़ी कामयाबियूं माणे सघजनि थियूं। तक़रीब में उस्तादनि ऐं शागिर्दनि जी वॾे अंग में शिरकत।
नवाब शाह जी शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी में सिंधी शोबे पारां जदीद सिंधी शायरी जो अभ्यास उनवान हेठ प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। इम्तियाज़ कीरो जी रिपोर्ट मूजिब मल्टी पेरिस हाल कोठायल सिंपोजियम में वीचार वंडींदे नाले वारे शाइरनि वसीम सूमरे जहांगीर डाहिरी सत्तार सुंदर ऐं मिठू सांघड़ाई जदीद सिंधी शायरी बाबति वीचार वंडिया। सिंपोजियम ऐं अदीबनि शाइरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। मटियारी शहर में गैस जी लोड शेडिंग जो आज़ार वधी वञण सबबि रहवासी परेशानी जो शिकार थी विया आहिनि। फरहान शेख जी रिपोर्ट मूजिब रहवासियुनि जो चवणु आहे त गैस जी लोड शेडिंग सबबि ज़िंदगी जो कारण व्यवहार सख़्तु मुतासिर थी वियो आहे। आला इख़्तियारनि पारां नोटिस वठी पेश ईंदड़ ॾुखियाईनि खां फौरी तौर ते आजो कयो वञे। देबारजा भरिसां सेठारजा में बेनज़ीर इनकम सपोर्ट जे किस्त ईंदे ई डिवाइस होल्डर सरगर्म थी विया। मुस्तहिक औरतुनि लाइ आयल 9,000 वज़ीफ़े मां 1,500 रुपयनि ताईं कटौती करण लॻा। मोहम्मद इदरीस नूह पोटे जी रिपोर्ट मूजिब मुस्तहिक औरतुनि ॿुधायो त डिवाइस होल्डर पैसनि मां कटौती करे ज़ुल्म पिया कनि। तहरुक वठी संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवाब वली मोहम्मद भरिसां ॻोठु जुमन लाशारी जे रहवासियुनि पारां पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतिजाज। मुनवर अली जी रिपोर्ट मूजिब ज़ुबैर लाशारी हिना लाशारी ऐं ॿियनि ॿुधायो त पुलिस बिना वारंट जे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो। मुतासिर ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुलिस चढ़ाईअ जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रतेदेरे में नौजवान ज़ाहिद हुसैन नूनारी पारां एहतजाज कयो वियो। मुज़फ़िर बोज़दार जी रिपोर्ट मूजिब नौजवान ॿुधायो त कर्ज़ जा 2 करोड़ रुपया अदा करण लाइ गुर्दा विकिरो करणु चाहियमि पर विकिरो न थिया। कर्ज़नि दुकान खे ताला हणी छॾिया आहिनि। हुन मुतालबो कयो आहे त खेसि रोज़गार करणु ॾिनो वञे जीअं हू कर्ज़नि मां जान छॾाए पेश ईंदड़ परेशानियुनि खां आजो थी सघे। कंधरा में सेब्को इंतिज़ामिया तरफ़ां बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं दौरान शहर जी बिजली 48 कलाक बंदि हुअण सबबि रहवासी परेशानी जो शिकार थी विया आहिनि। इनायत जागीराणी जी रिपोर्ट मूजिब शहरनि पारां सेब्को जी कार्रवाइनि दौरान बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। रहवासियुनि जो चवणु त सेब्को जी कार्रवाइनि दौरान बिजली बंदि करण वारे वाक़िए जो नोटिस वठी बिजली बहाल कराई वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं सुपर 30 न्यूज़। फ़ौज़िया एजाज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।